अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिस तहीन दुनिया के जहान में कुरान पढ़ा वारा कुरान पढ़ाने वारा कुरान बुधण वारा कुरान बुधाइण वारा या आलिम ही तालिब या हाफिज़ ही कारी ये मस्जिदों ही मदरसा ये वाइज़ ही जलसान तेस तई कुरान भी आए तो दुनिया जो जान भी आए। पर जेकर कुरान पढ़ा वारा ऐं पढ़ाइण वारा कुरान मजीद ॿुधण वारा ऐं ॿुधाइण वारा या आलिम ही तालिब या हाफिज़ ही कारी ये मस्जिदों ही मदरसा ये वाइज़ ही जलसा ख़त्म थिया तो वो कुरान भी हलियो वेंदो तो दुनिया जो जहान भी ख़त्म थी। छो तो दुनिया में सिर्फ टे शयूं आहिनि, एक ख़ालिक ॿियो मख़लूक टी अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक आहे। ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम ए इंसानो तव्हांजो रब तव्हांजो मालिक हिकिड़ो अल्लाह ख़ालिक कुल शइ जेको हर शइ जो ख़ालिक आसमान मखलूक ज़मीन मखलूक जन्नत मखलूक जहन्नम मखलूक फरिश्ता मखलूक जिन्न मखलूक इंसान मखलूक 1,24,000 नबी रसूल भी मखलूक पर आमिना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मखलूक का खालिक सिर्फ अल्लाह।
टी अड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मखलूक आहे, उहो ई अल्लाह जो क़ुरान आहे जेको न ख़ालिक आहे न मखलूक आहे, बल्कि ही क़ुरान अल्लाह जी सिफ़त आहे, अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह हुयो, अल्लाह आहे, अल्लाह रहंदो त क़ुरान हुयो, क़ुरान आहे, क़ुरान क़यामत ताईं बाक़ी। हूअं भी उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे अल्लाह उन जी हिफ़ाज़त कंदो। जीअं बैतुल्ला माना अल्लाह जो घर, बैत जी निस्बत अल्लाह ॾे थी, अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न। अबर बादशाह हाथियुनि जो लश्कर काहे आयो, मुहस्सर वादी आहे, मिनाई मुज़दलिफ़े जे विच ते। जेके पुराणा हाजी साहब हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी, असांखे दोस्तनि ॾेखारी, पढ़ंदा त हुयासीं तफ़सीरनि में। पोइ चयोसीं मुहस्सर वादी इहा आहे जिथे अबरा जो लश्कर अची बीठो, मिनाई मुज़दलिफ़े जे विच ते आहे। इते अची लश्कर बीठो अबरा जो। हज़रत ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जा उठ पिया चढ़नि, अबरा जे फ़ौजनि उन्हनि उठनि खे ॿधो। अबरा न्यापो मोकिलियो त बैतुल्ला जो जेको मुतवली आहे उनखे मुंहिंजे आॾो पेश कयो। उन वक़्त में बैतुल्ला जो मुतवली, बैतुल्ला जो मुजावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो हज़रत ख्वाजा अब्दुल मुत्तलिब हो। वॾो कदावर, हसीन, जमील, मोतबर इंसान, जंहिंजे नस्ल मां अल्लाह जो नबी पैदा थिए तो उहो त हसीन हूंदो। ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जॾहिं अबरा बादशाह जे साम्हूं आयो त हुन ते एॾो रोब थियो जो इस्तक़बाल में उथी बीठो। अबरा हज़रत ख्वाजा अब्दुल मुत्तलिब खे चयो, असांजो मक़सद मक्के जी आवाम सां जहिड़ो न आहे, मक्के जे माण्हुनि सां असांजी दुश्मनी न आहे, असांजी दुश्मनी आहे बैतुल्ला सां। बस बैतुल्ला ड्राहे असां हलिया वेंदासीं, बाक़ी जेको रुकावट बणिजंदो असां उनखे मारींदासीं। त हज़रत ख्वाजा अब्दुल मुत्तलिब अबरा खे चयो, तव्हांजे फ़ौजनि मुंहिंजा उठ ॿधा आहिनि, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। त अबरा हैरान थी वियो, ये बैतुल्ला जो मुतवली, बैतुल्ला जो मुजावर, इनके बैतुल्ला जी गणती कान्हे, इनके उठन जी गणती है। तो उन वक्त में जनाब हज़रत ख्वाजा अब्दुल मुत्तलिब अबरा बादशाह के जेके लफ्ज़ चया हुए सो उन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहे। हज़रत ख्वाजा अब्दुल मुत्तलिब फरमायो, बादशाह ही जेकी तव्हांजे फ़ौजन उठ ॿधा आहिनि इन्हनि जो मालिक मां आहियां, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां, बाक़ी बैतुल्ला जो मालिक मां न आहियां, बैतुल्ला जो मालिक असांजो अल्लाह। अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो। हिफाजत कहीं या नहीं। फरमाई अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिम मअकूल।
फरमाई अबरा बादशाह जन हाथन जो लश्कर काए आयो बैतुल्ला के ड्राहण जिला रब फरमायो उन जे मुकाबले में मां रब का तरबियत याफ्ता फौज न मोकलियम फरिश्ता हथियारन सा कोन आया मां पाण भी रब हेठ कोन लही आयुस व अरसल अलैहिम तैरन अबाबील रब फरमायो उन हाथन वारे लश्कर जिला मां रब जेका फौज मोकली हुआ नंढड़न पखिन जी फौज ही झिरकी जेतिरा या अल्लाह भला उन्हनि वटि कड़ा हथियार हुया उन्हनि वटि गोरी मिसाइल हुयो या एटम बम हो या जेतिरी जूं उन्हनि वटि गोलियूं हुयूं अल्लाह से फरमायो तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील फरमाई दाल जे चने जे तिरियूं नंढड़ियूं पथरियूं खणी आया हिकिड़ी चूंब में ॿ चंबन में उहे पथरियूं अची उन लश्कर जे मथों उछलायूं जंहिं फौजी खे उहा पथरी लॻे पई उनखे क्रॉस करे हाथीअ खे क्रॉस करे वञी ज़मीन में पई लॻे फजालहुम कास्फिम माकूल हिकु 5 मिंटनि जे अंदरि सॼी हाथनि वारी फौज ईअं भॻिजी वई जीअं ओलड़ गाह हुजे ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न रसूलुल्लाह इन जी निस्बत भी अल्लाह जियां बैतुल्ला जी रब हिफ़ाज़त कई आहे ईअं रसूलुल्लाह जी भी रब हिफ़ाज़त कई हदीसुनि जे किताबनि में अचे थो नबी साईं हिकिड़े वण जे हेठों आरामी आहिनि साईं जन जी तलवार मुबारक वण में लटकियल हुई हिकिड़े काफ़िर नबी साईं जी तलवार ते कब्ज़ो करे अचे साईं जन खे चयो मन यासिमुक मिन्नी ओ मोहम्मद ॿुधाज तोखे मूंखों केरु बचाईंदी नबी साईं आंगुर जो इशारो मथे खणी करे फरमायो यासिमुनी अल्लाह मूंखे बचाइण वारो मुंहिंजो अल्लाह हुआ उन काफ़िर जी हथनि में ॾकणी पैदा थी पई तलवार उन जे हथ मां किरी पई साईं जन उहा तलवार हथ में खणी करे फरमायो मन यासिमुक मिन्नी ॿुधा तोखे मूंखों केरु बचाईंदी त उन काफ़िर चयो अखुन करीमुन तो जहिड़ो महिरबान भाउ तो जहिड़ो रहमतुल लिल आलमीन नबी दुनिया में कोन्हे नबी से फरमायो मां माफ़ कयो ॿुधायो रब पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई या न उते दारुल नदवा में इजलास पियो हले नबी साईं ते दारे अरकम में वेठा अरकम हिकिड़ो नबी साईं जो सहाबी हुयो उन जे घर खे नबी साईं मदरसो बनायो ॿाहिरि मदरसो न पिया ठाहिनि समझ में अचे थो त अबू जहल अबू लहब जो नस्ल अञा हले थो हिन वक़्तु असांजा हुक्मरान बि चवनि था त मस्जिदूं मदरसा न ठाहिनि या का नई ॻाल्हि कान्हे असलो घर खे नबी साईं मदरसो बनायो उते नबी साईं जे खिलाफ़ इजलास थो थिए वडेरो उत्बो चौधरी शेबो सरदार मुगीरा रईस अबू लहब अबू जहल सब इजलास में वेठा शैतान भी अची वेठो होते हिकिड़े रईस जी सूरत इजलास जी एजेंट आई त मोहम्मद उन जी जमायत वधंदी थी वञे वारो कयो कुछ तदारुक कयो
हिकिड़ो वॾेरो थी बीठो चई बाबा मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजो इरादो आहे, मुंहिंजो फ़ैसिलो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा खे जेल में विझोसि। शैतान उथी बीठो चई ग़लति। अरे बाबा छो? चई अरे ज़ालिमो तव्हांखे ख़बर आहे मोहम्मद मुस्तफ़ा ते जन कलमो पढ़ियो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा जा जेके कारकुन ऐं जमायती आहिनि उहे पंहिंजी जान क़ुर्बान कंदा पर मोहम्मद मुस्तफ़ा खे जेल में बर्दाश्त न कंदा। हाँ तव्हां ईअं असां जहिड़ा थोरा या कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ। वो जेल में वेंदा हूं त मुलाक़ात जे लाइ बि घुरंदा। बीमार थिया हूं त कॾहिं पुछण जे लाइ आया हो। जलसे जी तारीख़ वठंदा पोइ राति ॾींहुं राब्तो सां वारो कयूं जलसे ते। जलसो पूरो थियो त वरी राब्तो ई ख़तमु। ओ हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत मोकिले। फरमाईंदा असां जना वाइज़ करे स्टेज तो लहंदासीं त जमायती चवंदा वाह शाह जी वाह। वरी पुलिस गिरफ्तार करे वनी जेल में विहारींदी त जमायत चवंदी आह शाह जी आह। बस असांजी वाह ऐं आह में ज़िंदगी गुज़री। ये न कयो बाबा, वाइदो कयो त असां आलिमनि जो साथ ॾींदासीं। छो त नबी जा वारिस आलिम जीअं सहाबा नबी साईं जो साथ ॾिनो पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, असां बि नबी साईं जे वारिसनि जे मथां पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान कंदा। वरी ॿियो वॾेरो थी बीठो चई बाबा मुंहिंजो मशवरो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा खे मके मां कढोसि। शैतान उथी बीठो चई ग़लति। अरे बाबा छो? चई अरे ज़ालिमो तव्हांखे ख़बर आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ुबान में हुन जे कलाम में केॾो असर आहे जो जेको बि हुन जो कलाम ॿुधे थो हुन जी जादू में गिरफ़्तार थी थो वञे। 40 साल मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां वटि रहियो आहे, कॾहिं हुन कूड़ कोन ॻाल्हायो आहे। हुन जी अख़लाक खां तव्हां वाक़ुफ़ आहियो। जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा खे तव्हां ॿाहिरि कढियो ऐं हिन पंहिंजो नमूनो पंहिंजो अख़लाक बैरूनी दुनिया में पेश कयो त सॼी दुनिया मोहम्मद जी ग़ुलाम बणिजी वेंदी। पोइ तव्हांखे ताक़त न थींदी जो मोहम्मद जो मुक़ाबिलो करे सघो। पछाड़ी में अबू जालो थियो। चई मुंहिंजो मशवरो ई आहे त मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कयो। नबी साईं जे ख़िलाफ़ इजलास तो हले दारुल नदवा में। हिते अल्लाह जो नबी दार हक़म मदरसे में वेठो आहे, उते इजलास तो। पोइ तव्हां ईअं असां केरु थींदा? तव्हां ईअं असां त नबी साईं जा वारिस आहियूं नी, पोइ असांजे ख़िलाफ़ बि इजलास थींदा। कुरान तो फरमा वलक़द अरसलना इला समूद अखाहुम सालिहा अनिबुदुल्लाह फ़इज़ा हुम फ़रीक़ान यख़्तसिमून क़ालू तक़ासमू बिल्लाहि लनुबय्यितन्नहु व अहलहु ثم لنقولن لوليه ما شهدنا مهلك أهله وإنا لصادقون। 19 सिपारो सूरत नमल। कुरान तो फरमा 9 सरदारनि जी जमायत हुई। वकानत सात रहती युफ्सिदून फिल अर्ज़ वला युस्लिहून। 9 वॾा ज़मींदार हा, वॾे कुटुंब ऐं कबीले वारा हा। उहे हिकिड़े बंगले में गॾु थिया। क़ालू तक़ासमू बिल्लाह। कुरान तो फरमाए हिक ॿिए सां अल्लाह जो कसम पिया खणनि, हिक ॿिए जे हथ ते मुआहिदा पिया कनि।
तलनुबय्यतन्नहु व अहलहु। अॼु राति सभु गॾिजी करे अल्लाह जे नबी साले उन जे औलाद खे क़त्ल कंदासीं। नबीअ जे ख़िलाफ़ अॼो की राति में सभु गॾिजी करे अल्लाह जे नबी उन जे अयाल खे सॼे खे मारींदासीं। सुम्म लनक़ूलन्न लिवलिय्यिही। ॿिए ॾींहं ते असां उन जी वारिसन उन जी कारकुननि ऐं जमात खे चवंदासीं मा शहिदना मालिक अहलिही। असांखे उन्हनि जी हलाकत जी काई ख़बर कान्हे का, असांखे पतो ई कोन्हे को। व इन्ना लसादिकून। ऐं असां सचा आहियूं। हालात हिन वक़्त बि आहे। हिन वक़्त भी इजलास पिया हलनि त खैरपुर में वॾे में वॾो दहशतगर्द मौलाना मीर मोहम्मद अथव, जेके तालिब पढ़नि पिया मदरसे में, ये वॾा दहशतगर्द आहिनि। 5-5 गाड़ियूं में मदरसे में पुलिस फौज रेंजर। अरे बाबा बजणा अचो, ब पुलिस वारा अचनि जांच करे वञनि। कोई मदरसो को 90 आहे बजणा अचो जांच करे वञो। पेटिन खे पिया खोलनि, पेटिन में ॾिसनि त तालिबनि जा प्याला पिया। वरी विहाङनि खे अची जाचूं त शायदि इन्हनि में कयल आहे गन मशीन। विहाङनि खे जो खोलनि त पुराणी कपिड़ी। आख़िर हुकूमत खे मञिणो पियो त मदरसा अमन जूं जायूं आहिनि। मदरसे में जेके तालिब रहनि था इन्हनि जहिड़ो शरीफ़ दुनिया में कोई कोन्हे। इजलास थींदा, नबी साईं जे ख़िलाफ़ इजलास थिया, बाक़ी असां केरु थींदा। नबी वारे तरीक़े ते हलंदो त तव्हांजे ख़िलाफ़ इजलास थींदा। बाक़ी नबी साईं जो तरीक़ो छॾे ॾियो, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं वॻे थी। क़ुरान तो फरमा सभिनी सरदारनि फ़ैसिलो कयो, दस्तखत थी वई त अॼु राति सभु गॾिजी करे बैत नबूवत ते हमिलो कंदासीं, मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कंदासीं। अल्लाह साईं जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे सोने नबी खे चओ व इज़ यमकुर बिकल्लज़ीन कफ़रू लियुस्बितूक औ यक़्तुलूक औ युख़रिजूक व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। 9 सिपारो सूरत अनफाल तो पढ़ा। अल्लाह से फरमा मुंहिंजा महबूब तुझे खिलाफ दारुनुदवा में इजलास थियो। हिकड़ा पिया चवनि त मोहम्मद खे जेल में विझो, ॿिया पिया चवनि त मोहम्मद खे मके मां कढो, टियां पिया चवनि त मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कयो। सोना इन ॻाल्हि ते सभिनीनि जो फ़ैसिलो थी चुको आहे। सभु तलवारूं खणी करे तुंहिंजे घर जे ॿाहिरों बीठा आहिनि। वयमकुरून वयमकुरुल्लाह। मुंहिंजा महबूब मके जे वॾेरनि, मके जे सरदारनि जी मर्ज़ी इहा आहे त मोहम्मद मुस्तफ़ा उन जी जमात खे ख़त्म कजे, पर मां रब फ़ैसिलो कयो आहे त मोहम्मद ऐं उन जी जमात खे सॼी दुनिया ते ग़ालिब कंदुसि। सोना ॿाहिरि निकिरी आ, अल्लाह मां किथों निकिरां? चौबाज़ तलवारूं खयूं करे बीठा आहिनि, गिराट जेतिरी भी जाइ ख़ाली कान्हे का। अल्लाह से फरमायो मुंहिंजा सोना पत्थरनि जी मुठ उछलाइण तुंहिंजो कम आहे। वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। सोना पत्थरनि जी मुठ उछलाइण तुंहिंजो कम आहे। इन्हनि पत्थरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जे अखियुनि खे अंधो बनाए तुंहिंजे वार वार जी हिफ़ाज़त करो मुंहिंजो कम। ॿुधायो रब पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई आहे न? वलीउल्लाह, वलीअ जी निस्बत कान्हे। वलीउल्लाह माना अल्लाह जो दोस्त।
याद रखो खैरपुर जा मुसलमानों जी बैतुल्ला जी रब हिफाजत कईया रसूलुल्लाह जी रब हिफाजत कईया ये रब पंहिंजे दोस्तन जी भी हिफाजत कंदो था वो असाब काफ गार वारा दख्यानू जालिम बादशाह हुयो हिकड़े पासे ना बुत बीहारई बे पासे ना बाहि जो मच उबाराई पूरे मुल्क में ऐलान कई जेको इन बुत जो सजदो कंदो मुंहिंजो सजदो कंदो उहो असांजो मुक़र्रब हूंदो जंहिं बुत जो सजदो न कयो मुंहिंजो सजदो न कयो उनखे जहिड़े बाहि में जलायो वेंदो इन लिकुल्लि फिरऔनिल मूसा जिथे फिरौन हूंदो आ उते हक जी सूरत में मूसा ईंदो आ जिथे निमरूद हूंदो आ उते हक जी सूरत में हजरत इब्राहिम ईंदो आ जिथे अबू जहल अबू लहब जड़ा सरदार जालिम हूंदा उते हक जी सूरत में मोहम्मद मुस्तफा ईंदो जिथे अमेरिका बरतानिया ऐं पाकिस्तान जे सरमाएदार दीन इस्लाम जा दुश्मन हूंदा उते हक जी सूरत में आलम मैदान में ईंदा केतिरनि माण्हुनि बादशाह जो भी सजदो कयो बुत जो भी सजदो कयो पर क़ुरान तो फरमा इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम व ज़िदनाहुम हुदा 7 नौजवान हुया बीठा हुया वरबतना अला कुलूबिहिम रब फरमा उन्हनि जे दिलनि खे असां मज़बूत कयोसीं इज़ क़ामू बीठा हुया बादशाह जो भी सजदो न पिया कनि बुत जो भी सजदो न पिया कनि बादशाह चयो तव्हां मुंहिंजो सजदो छो नथा कयो हिन बुत जो सजदो छो नथा कयो क़ुरान तो फरमा उन्हनि अल्लाह जे वलियल बादशाह के जवाब में चयो फ़क़ालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्द बादशाह तू भी असांजो रब्बो नाही तुझो बुत भी असांजो रब्बो नाहे असांजो रब्बो आ जेको आसमान नहीं ज़मीन जो रब्बो आ लन नदउअ मिन दूनिही इलाहा असां अल्लाह खां सवा ॿिए जी आॾो कोन झुकंदासीं असां रब जे खां सवा ॿिए जी आॾो सजदो न कंदासीं बादशाह चयो ठीकु आहे सुभाणे ताईं तव्हांखे मोहलत आहे सोचे वठो न त तव्हांखे बाहि में जलायो वेंदो क़ुरान तो फरमाए 7 नौजवान हिकिड़ी गार में अची वेठा फैसलो पिया कनि मशवरो पिया कनि त हाणे छा कजे आख़िर सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी विया वतन कुर्बान कंदासीं जान कुर्बान कंदासीं बच्चा ॿार कुर्बान कंदासीं भाइर भेनरूं कुर्बान कंदासीं अबे अम्मा खे कुर्बान कंदासीं पर अल्लाह खां सवा ॿिए जी आॾो कोन झुकंदासीं इहो मशवरो करे सुम्ही पिया रब फरमायो मां उन्हनि खे निंड ॾेई छॾियमि पर 309 साल घणा साल 309 साल सुता पिया 309 सालनि जे अंदरि उन्हनि जा कपिड़ा बि मेरा कोन थिया 309 सालनि जे अंदरि उन्हनि खे बुख बि कान लॻी उञ बि कान लॻी 309 साल उते गार में सुता पिया अल्लाह से फरमायो वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल रब फरमायो मां उन्हनि जे पासनि खे बि तब्दील कंदो रहियुसि करमल सॼे पासे सुता पिया करमल खॿे पासे ॿुधायो रब पंहिंजे दोस्तनि जी हिफ़ाज़त करे थो यार बाबा हाणे बालमनि जी रब हिफ़ाज़त कई आहे न मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहब आयो असांजो नौशहर फिरोज में चई परवेज़ जे हुकूमत में 7 केस कूड़ा मूं ते कया 7 केस कूड़ा कया विया चई अॼु मां डिप्टी चेयरमैन लॻो पियो आहियां परवेज़ पंहिंजे घर में भोले वांगुरु पिंजरे में बदिलो आओ रब तुंहिंजी कुदरत बाक़ी शहादत इहा बि हिफ़ाज़त शहादत बि छा आहे सभिनी मुसीबतुनि खां छुटी पए असां त पिया था दुआ घुरूं त शहादत में कल्ह सुबुह कंडियारे मां निकितो आहे भॼ भॼा भॼ भॼा भॼ भॼा मीरपुर ख़ासि झंडो मरी
रात 3 बजे उते वाइज़ मूं फारिग थिया हूँ वरी उतो निकिता हूँ 4 बजे वरी हिते अचे पहुता हिफ़ाज़त अंदर कब्र में आसा 1952 जो मशहूर तारीख़ी वाक़ियो तव्हां पढ़ियो हूंदो दजल दरिया जे किनारे ते नबी साईं जे साहबा जो मज़ारो पोइ पाणी जो वधियो त उन वक़्त जी बादशाह खे ख्वाब में आया त पाणी असांखे तंग थो करे बादशाह मशवरो कयो मक्के मदीने में शाह फैसल जी हुकूमत हुई आलमन फतवा ॾिनी त ॿी जाते कब्र मुंतकिल कयो हाजन सगोरन चयो त असां बि हिननि जी ज़ियारत कंदासीं हज़ारनि जी तादाद में पर लखनि जे तादाद में मुसलमान पहुची विया जॾहिं नबी साईं जे उन्हनि शहीद साहबनि उन्हनि मुजाहिदनि जूं कब्रूं मुबारक 1400 साल जे तवील अरसे खां बाद जॾहिं उन लाश मुबारक कढिया विया त जवाननि जा लाश त सालिमा पर उन्हनि जा कफन बि सालिम उन्हनि जे जिस्म में जेके तीर लॻा हुया उन्हनि मां रतु वहे पियो पर 3 किलोमीटरनि जे फ़ासिले ते उन्हनि जूं कब्रूं मुंतकिल करे ॿी जात उन्हनि खे दफ़न कयो 4 महीननि ताईं उन इलाइक़े में ख़ुशबू न पई मां तव्हां खां पुछां थो इहा हिफ़ाज़त आहे या न इन खां वधीक हिफ़ाज़त करी बाबा राशिद साहब चए पियो त शहादत खां बाद बाबे जे चेहरे ते सॼी ज़िंदगी में मां अहिड़ो सुकून न ॾिठो जेतिरो शहादत खां बाद उन जे चेहरे में सुकून आराम इहा हिफ़ाज़त त मुंहिंजा मोहतरम साथियो अल्लाह ताला पंहिंजे घर जी बि हिफ़ाज़त कई पंहिंजे रसूल जी बि हिफ़ाज़त कई त रब पंहिंजे दोस्तनि जी बि क़यामत ताईं हिफ़ाज़त कंदो इन नमूने सां कलामुल्लाह इन क़ुरान जी निस्बत कॾे कलामुल्लाह मन अल्लाह जो त क़यामत ताईं इन क़ुरान मजीद जी बि हिफ़ाज़त करण वारो रब पाण आहे इन जी करे अल्लाह से फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह से फरमायो कुरान मजीद नाज़ुल भी असां कयो आहे त क़यामत ताईं इन जी हिफ़ाज़त करण वारा भी असां आहियूं 1436 साल जो तवील अरसो गुज़री वियो हज़ारे मुसलमाननि लखे मुसलमाननि खे यहूदनि शहीद कयो लखे कुरान मजीद जा नुस्ख़ा समुंड में उछलाया विया जो केतिरनि मेलनि ताईं कुरान मजीद जी मस सां समुंड जो पाणी कारो बणिजी वियो हदीसुनि जा किताब जलाया विया मदरसनि जे मथां बिल्डोज़र घुमाया विया हाफ़िज़नि खे शहीद कयो वियो पर इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून ये यहूदी नसराए अंग्रेज इस्लाम जा दुश्मन मुसलमाननि खे त मारे सघनि था मुसलमाननि जे शहरनि खे त तबाहो बर्बाद करे सघनि था मुसलमाननि जे मस्जिदनि खे त ये वीरान करे सघनि था पर 1436 साल जो तवील अरसो गुज़री चुको कुरान मजीद जा सिपर भी महफूज़ कुरान मजीद जूं सूरतूं भी महफूज़ कुरान मजीद जा रुकू भी महफूज़ कुरान मजीद जूं 6666 आयतूं भी महफूज़ पर कुरान मजीद जूं ज़बरूं ज़ेरूं नुक्ता ऐं जज़्मूं भी अॼु ताईं महफूज़ जियां 1436 साल पहिरीं मस्जिद नबी जे मुसल्ले ते मोहम्मद मुस्तफ़ा कुरान पढ़ियो उहो साॻियो कुरान ख़ैरपुर जी मस्जिद में रमज़ान में हाफ़िज़ साहब पढ़े पियो अल्लाह से हिफ़ाज़त कई आहे कुरान जी मजाल आहे जो को ज़बर ज़ेर जी ग़लती हाफ़िज़ साहब करे त पोइ 10 हाफ़िज़ लुक़मो ॾींदसि ख़बरदार ग़लति कुरान जी तरफ़ हिफ़ाज़त कई आहे पर कुरान वारनि जी बि रब हिफ़ाज़त
हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि सां हिकिड़े पादरी जो मुनाज़रो थियो। उन पादरी चयो त मां भी बाहि में टपो थो ॾियां, तूं भी बाहि में टपो ॾे। जेको ना हक़ ते हूंदो सड़ी वेंदो, जेको हक़ ते हूंदो बची। हू त पंहिंजे जिस्म खे मसालो लॻायो। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि उन पादरी जे हथ मां हथ वठी करे बाहि में जो टपो ॾिनो त पादरी भी सालिम त मालिक बिन दीनार भी सालिम। हज़रत मालिक बिन दीनार सजदे में किरी पियो, या अल्लाह तुझे दीन जो मसलो हुयो, इस्लाम जो मसलो हुयो। अवाम खे कीअं ख़बर पए त केरो हक़ ते केरो ना हक़ ते। मूंखे भी बाहि न साड़ियो, हुनखे भी बाहि न साड़ियो। रब जे तरफ़ों ग़ैबी आवाज़ आहे, सो मालिक बिन दीनार तो क़ुरान वारे जो हथ हुन जे हथ सां मिलियल हुयो, तुंहिंजे करे मां रब हुन ते रहम कयो। बाक़ी हू जुदा टपो ॾे, तूं जुदा टपो ॾे, पोइ ख़बर पइजी त केरो हक़ ते केरो। क़ुरान जी तरफ़ हिफ़ाज़त कई आहे, पर क़ुरान वारनि जी। अॼु वाइदो कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं, इज़त क़ुरान में अथव। क़ुरान मजीद जो नंढड़ो पन्नो ज़मीन ते पियो हूंदो, केॾो भी गुनाहगार मुस्लमान हूंदो, उन पन्ने खे ज़मीन ते ॾिसंदो त खणी करे अखियुनि ते रखंदो, उनखे चुमियूं ॾींदुसि, उनखे सीने सां लॻाए वञी अलमारी में रखंदो। इन पन्ने जी इज़त इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक़ क़ुरान सां थियो आहे। कपिड़ो केॾो भी तव्हां ऊचो वठी अचो, पर केर भी कपिड़े खे चुमी न ॾींदो। पर वाह क़ुरान तुंहिंजी अज़मत तो क़ुर्बान, वाह क़ुरान तुंहिंजे शान तो क़ुर्बान। इन क़ुरान मजीद जे मथों जेको गिलाफ़ आहे, दुनिया में हुन जी काई क़ीमत कान्हे का। पर जेको भी मुसलमान क़ुरान खणे थो त पहिरीं चुमी न पोतीअ खे थो ॾे। या पोती चुमिन जी हक़दार इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक़ क़ुरान सां थियो आहे। चमड़ो त दूल खे भी लॻल आहे, इहो साॻियो चमड़ो क़ुरान मजीद जे जुल्द खे भी लॻल आहे। दूल खे जेको चमड़ो लॻल आहे, राति ॾींहुं मीरासी उनखे कुटे थो, पर क़ुरान मजीद जे जुल्द खे जेको चमड़ो लॻल आहे, राति ॾींहुं मुसलमान उनखे चुमियूं थो ॾे। इहो तव्हां ई असांखे सबक़ आहे। ओ मुसलमानो, हिन क़ुरान खां परे थींदव, मीरासी जे दूल वांगुरु सोटनि जा हक़दार थींदव। पर जेकर हिन क़ुरान मजीद सां ताल्लुक़ रखंदव, ॿिन्हिनि जहाननि में चुमिन जा हक़दार थींदव। एॾी इज़त है क़ुरान वारनि जी। मां तव्हां खां पुछां थो, जिब्रील केॾी इज़त वारो आहे? लखे करोड़े अरबे जेके फ़रिश्ता आहिनि, उन सभिनी जो सरदार जिब्रील। ऐं जिब्रील अल्लाह खे एॾो प्यारो आहे जो क़ुरान मजीद में रब जिब्रील जे नाले खे ज़िक्र कयो। कुल मन कान अदुव्वन लिजिब्रील, जिब्रील जे नाले खे त रब क़ुरान में ज़िक्र कयो, पर जिब्रील जे लक़ब खे भी रब क़ुरान में ज़िक्र कयो। नज़ल बिहि रूहुल अमीन, रूहुल अमीन हुन जो लक़ब। ज़ी क़ुव्वतिन, वॾी ताक़त वारो। इंद ज़िल अर्श मकीन, अल्लाह वटि हुन जी तमाम वॾी इज़त है। एॾी जिब्रील खे रब ताक़त ॾिनी आहे। अल्लाह ताला जिब्रील खे हुकुम कयो त लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे शहर जी चकी मथे खणी करे ऊंदो सटी। सदूम जो शहर वॾो। कुरान तो फरमाए, फलम्मा जाअ अमरुना जअलना आलियहा साफिलहा। जिब्रील जो आयो पंहिंजो पर जो सदूम जे शहर खे, त सदूम जो शहर कोडर जे लपे वांगुरु मथे थी ऊंदो थी वञी किरियो। एॾी अल्लाह जिब्रील की ताक़त ॾिनी आहे। ॿाहिरनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा हथ ॿधा, पेर ॿधो।
वात बदी करे खूह में उछलायूं 7 साल उम्र जी हज़रत यूसुफ घणियूं मेरा हसीन एॾो हुयो जो नबी से फरमायो अल्लाह ताला हुस्न जा बैसा कया हिकिड़ो हिस्सो सारी मखलूकात में तक़सीम कई बाक़ी हिकिड़ो हिस्सो हुस्न जो अल्लाह मुझे अकेले भाउ यूसुफ खे ॾेई छॾियो 7 साल उम्र हसीन जमील ॿाहिरि ॿधी करे खूह में था हुजनि हसद एॾी ख़तरनाक बीमारी तंहिंजे करे त नबी साईं फरमायो जीअं बाहि कखनि खे साड़े छॾींदी आहे ईअं हसद नेकिन खे साड़े ख़तमु करे छॾींदी दुआ कयो अल्लाह हसद खां बचाए हिकिड़ो मुस्लमान रुगो ईअं हसद थो करे दिलि में थो चए फलाणे बंगलो छो ठारायो फलाणे गाॾी छो वरिती फलाणे भला लटा छो थो पाए रुगो दिलि में हसद कई हिन जूं नेकियूं ईअं हलियूं आहिनि जीअं बाहि कखनि खे साड़े छॾियो न हथूं हईं न पेर हईं फ़ाइदो बि कोन थियसि रुगो हसद कई त इन खे छो आहे मूंखे बि हुजे हा एतिरी मिल्कियत नेकियूं सभु ख़तमु ॿिनि शख़्सनि सां हसद घणनि शख़्सनि रजुलिन आताहुल्लाहुल क़ुरान हिकिड़ो मर्द आहे जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान वारी दौलत ॾिनी आहे राति ॾींहुं क़ुरान पियो थो पढ़े घर में औताक में सफ़र में हज़र में हाणे हिकिड़ो मुस्लमान चए थो काश मूंखे बि रब क़ुरान वारी दौलत ॾे त मां बि राति ॾींहुं क़ुरान पियो पढ़ां जेतिरो हुनखे सवाबु एतिरो हिनखे सवाबु रुगो हसद थो करे त मूं वटि बि आहे दौलत हुजे रब इन हसद में सवाबु वरजुलिन आताहुल्लाहुल माल ॿियो हिकिड़ो शख़्स आहे जंहिंखे अल्लाह ताला माल ॾिनो आहे मिल्कियत ॾिनी वयुनफिकु बिल्लैलि वन्नहार राति ॾींहुं पियो थो अल्लाह जे नाले ते ख़र्च करे करमल मस्जिद पियो ठाराए करमल मदरसो पियो ठाराए करमल ग़रीबनि मिस्कीननि खे पैसा पियो ॾे त शादियूं कयो ग़रीबनि जे न्याणियुनि जे ॾाजे जा पियो बंदोबस्त करे हाणे ही मुस्लमान चए थो काश अल्लाह ताला मूंखे बि माल ॾे त मां बि ईअं राति ॾींहुं अल्लाह जे नाले ते पियो ख़र्च कयां रब जे नाले ते पियो लुटायां भली हिन वटि माल आहे कोन पर रुगो दिलि में इहा हसरत कई हसद कई जेतिरो हुनखे सवाबु एतिरो हिनखे दीन जे कम में हसद कयो अम यासुदून अन्नास अला मा आताहुमुल्लाहु मिन फज़ले अल्लाह से फरमायो जिनखे मां अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां नवाज़ियो आहे तव्हां उन्हनि सां हसद छो था कयो मुफ़्त में पिया था सड़ो अल्लाह ॾिनो आहे नी उन्हनि खे असां त कोन ॾिनो अल्लाह साईं जेका शइ उन्हनि खे ॾिनी आहे तव्हां उन ते हसद था कयो त रब छो ॾिनी या असां खां पुछी करे पोइ ॾिया भाइर में हसद जी बीमारी भाउ खे खूह में ॿधी खूह में किरा में देर थींदी आहे हिकिड़े सेकंड में खूह में अल्लाह ताला उन वक़्त में जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी रब्बे जलील जल्दी कर 7 आसमाननि खे क्रॉस करे मिस्र जे जबलनि ऐं दरियाहनि खे पार करे किनान जे बयाबान ऐं जंगल में पहुच भाइरल मुंहिंजे यूसुफ खे खूह में उछलायो आहे हिकिड़े सेकंड में खूह में पहुची करे पंहिंजो पर वञी मुंहिंजे यूसुफ जे हेठों विछाई इहो सॼो कमु हिकिड़े सेकंड में थियो अंदाज़ो लॻायो केॾो सफ़र इन ई जे करे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमाईंदो जॾहिं मां मिस्र जो बादशाह थियुसि मूंखे महलातुनि में मखमल ऐं मलमल जे बिस्तरनि ते सुम्हण में एतिरो मज़ो कोन आयो जेतिरो 3 रातियूं किनान जे खूह में जिब्रील जे पर ते मूंखे सुम्हण में मज़ो आयो पर अल्लाह इन जिब्रील खे तो चवे जिब्रील तोखे गुलामी ॾियणी आहे नौकरी ॾियणी आहे या अल्लाह मां कंहिंजी गुलामी ॾियां कंहिंजी नौकरी ॾियां नबियनि जी रसूलनि जी बुज़ुर्गनि जी वलियनि जी रफ़मतु नई मुझे महबूब जो गरीब उम्मती मजदूरी पियो करे हार पियो करे पत्थर पियो कुटे
इन वीचारे वटि एतिरा पैसा कोन्हनि जो पंहिंजे पुट खे स्कूल में पढ़ाए सघे। न फीस जा पैसा, न यूनिफॉर्म जा पैसा, न रक्शे जो किरायो। इन जे करे वीचारे मजबूर थी करे पंहिंजे पुट खे पंहिंजे न्याणीअ खे मदरसे में छॾियो आहे क़ुरान जी तालीम पढ़ण जे लाइ। सरदार जो पुट स्कूल ऐं कॉलेज वञे पियो पेजारे ते, वॾेरे जो पुट किरोला गाॾीअ ते पियो वञे। हिन साहब जो पुट को केरीअ ते को वेगन ते, ग़रीब गुरबो मास्टर प्राइमरी वारो, उहो बि मोटरसाइकिल ते पंहिंजे बच्चे खे सिंगारे करे स्कूल खयूं पियो वञे। पर हिन ग़रीब मिसकीन वटि एतिरा बि पैसा कोन्हनि जो रक्शे वारे खे किरायो ॾेई सघे। हिन जो पुटरो, हिन जी न्याणी पंध पई अचे मदरसे में क़ुरान पढ़ण जी लाइ। अल्लाहु अकबर। मिसकीनी ऐं गुरबत हेॾी आहे जो लटड़ा फाटल, पेर में छिगल जुती पातल, सॼे पेर जी जुती खॿे पेर में पाती पई आसि, खॿे पेर जी जुती सॼे पेर में पाती पई आसि। दुनिया वारनि वटि हिन जी काई हैसियत कान्हे। हर को चए पियो ही मुल्ला आहे, ही मदरसे जो खुथा बि आहे। पर मुसलमानो रब जिब्रील खे थो चए इन्नल मलाइकत तज़उ अजनिहतहा रिज़ल लितालिबिल इल्म। जिब्रील जंहिं पर ते टे रातियूं किनान जे खूह में मुंहिंजे यूसुफ खे तो आराम करायो हो, उहो साॻो पर हिन ग़रीब मिसकीन तालिब जे पर जे हेठों। मलाइकनि जे पेरनि ते था हलनि इहे तालिब, क़ुरान पढ़ण वारा, क़ुरान पढ़ण वारियूं। इन्नल मलाइकत तज़उ अजनिहतहा रिज़ल लितालिबिल इल्म। मां नथो चवां उन ई नबी जो फरमान अथव जंहिं ते तुंहिंजो बि ईमान त मुंहिंजो बि ईमान। ख़ुदा जी ज़ात जो कसम, आसमान चीरजी सघे थो, ज़मीन फाटी सघे थी, जबल ऐं पहाड़ पुरज़ा पुरज़ा थी सघनि था, पर असांजे मिठे नाले वारे आमिना जे लाल मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल कूड़ो नथो थी सघे। अल्लाह जो नबी थो चवे जॾहिं ही तालिब क़ुरान पढ़ण जी लाइ मदरसे वञे थो त मलाइक हिन जे पेरनि जे हेठों पंहिंजा पर था विछाए। हिकिड़ो मलाइक वञे थो, वरी ॿियो थो वञे, वरी टियों थो वञे, वरी चोथों विढ़नि था पिया। हाणे मां तव्हां खां पुछां थो, ज़रदारी जो पुट बिलाल हिन ग़रीब तालिब जो मुक़ाबिलो कंदो? साईं काइम अली शाह जो पुट मुक़ाबिलो कंदो? ज़रदारी साहब जो पुट त जहाज़ न हेलीकॉप्टरनि ते सफ़र पियो करे, पर ही क़ुरान पढ़ण वारा मलाइकनि जे परनि ते पिया हलनि। सचो नबी जो फरमान सचो। जनमल ही 30 सिपारा पंहिंजे सीने में महफ़ूज़ कंदो आहे। हदीसुनि जे किताबनि में अचे थो अल्लाह ताला जिब्रील खे चवंदो आहे हिन जे पेशानीअ खे वञी चुमी ॾीस। मलाइक था चुमियूं ॾियनि क़ुरान वारनि जे पेशानी। असांजे पुट खे को कॉलेज में, स्कूल में या यूनिवर्सिटी में को तमगो थो मिले, को बिल थो हणे प्रिंसिपल, या को बकल थो पाराए का न्याणीअ खे, त ख़ुशीअ में न पिया माप असांजी न्याणीअ खे वॾो इनाम मिलियो। छा मक़ाम आहे हिननि क़ुरान पढ़ण वारनि जो, जंहिंजे पेशाननि खे फ़रिश्ता पिया चुमनि। हदीस में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो, हेॾों हाफ़िज़ हूंदो, हेॾों हाफ़िज़ जा अबो अम्मा बीठा हूंदा। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाईंदो जन्नत मां नूर जा ताज खणी अचो, ज़ौउहु आसन मिन ज़ौइ शम्स। उन नूर जे ताज जी एॾी त रोशनी हूंदी जो दुनिया जो सिज बि उन जो मुक़ाबिलो न करे सघंदो। फ़रिश्ता जन्नत मां नूर जा ताज खणी ईंदा। अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे हथनि सां उहे नूर जा ताज हाफ़िज़ जे अबे अम्मा जे मथे ते रखंदो। रब पाण रखंदो उन्हनि जे मथे। फ़रिश्ता चवंदा मा फुइल बिहामिलिल क़ुरान,
या अल्लाह तकलीफ़ त हिन हाफ़िज़ बर्दाश्त कई। साढ़ा 4 साल उस्ताद जूं मारूं, उस्ताद जूं तलड़ूं त हिन हाफ़िज़ बर्दाश्त कयूं। रात जो 4 बजे उथी करे कुरान मजीद जो सबक त ही याद कंदो हो। 2 कलाक भी करे मंजिल त ही हाफ़िज़ पढ़ंदो हो। पी मां तो ते वेठा उन्हनि खे हेॾो इनाम मिलियो आहे, हाफ़िज़ खे कहिड़ो इनाम थो मिले। हदीस में अचे तो रब फरमाईंदो इक़रा वरतक, ओ हाफ़िज़ कुरान पढ़ंदो वञ जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो। जियां दुनिया में मुसल्ले ते भी करे तो 30 सिपारा रमज़ान में जमात के ॿुधाया, जियां दुनिया में गर्दान जी सूरत में 30 सिपारा उस्ताद के तो ॿुधाया, इएं कुरान पढ़ंदो वञ जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वञ। 6666 आयतूं आहिनि। इन जा दर्जा एॾा मथे। नमाज़ी भी हेठि हूंदा, रोज़ेदार भी हेठि हूंदा, हाजी ज़काती भी हेठि हूंदा, असांजा तबलीग वारा भी हेठि हूंदा, जन्नतुल मावा भी हेठि हूंदो, जन्नतुल खुल्द भी हेठि हूंदो। रब फरमाईंदो जिथे कुरान मजीद जी आखिरी सूरत कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। कुरान मजीद जी आखिरी सूरत जी आखिरी आयत जिथे पहुंचे हाफ़िज़ तुंहिंजी जाइ उते थे जन्नतुल फ़िरदौस, जिथे नबी ऐं रसूल। जन्नतुल फ़िरदौस मथे आहे, उतों जो हेठि निहारींदो त जहन्नम हेठि। माण्हू रड़ियूं पिया कंदा, चीखूं पिया कंदा, किन जे नकनि में नकेली हूंदी, किन जूं वाछूं चिरियूं ईंदियूं, किन जे पेट में नांग बलाऊं विछूं। बाहि में सड़ंदा पिया, जलंदा पिया, पाणीअ जी तलब कंदा, या अल्लाह असांखे पाणी मिले। कुरान तो फमा ला यज़ूकून फ़ीहा बरदन वला शराबा, उन्हनि खे को थधो पाणी कोन मिलंदो। जहन्नम जे रत ऐं पू जिथे गॾु थींदी, उहा गरम उन्हनि खे प्यारी वेंदी। जीअं जो पंहिंजे मुंहं ते रखंदा उन जे करे त मुंहं जो गोश्त सॼो ॻरी हेठि किरंदो। पाणी जो पेट में वेंदो, जीअं उन्हारो उठ हूंदो आहे। फ़शारिबून शुर्बल हीम, उन्हारे उठ वांगुरु पाणी पीअंदा। पाणी जो पेट में वेंदो त आंड्रा बि सभु ॿाहिरि अची निकिरंदा। ॾिसंदो या अल्लाह हू फलाणो, हू मुंहिंजो चाचो, हू मुंहिंजो मामो, हू मुंहिंजो सौटु, हू मुंहिंजो दोस्त, हू असांजे ॻोठ जो जमायती वॾेरो। मां मदरसे वेंदोसि त मूंखे 100 रुपया ख़र्ची ॾींदो हो। या अल्लाह हू फलाणो असांजो ज़मींदार। मां दौरे हदीस में हुयुसि त हदीसुनि जा किताब, हदीसुनि जे किताबनि जो सेट मूंखे वठी ॾिनई। या अल्लाह हू फलाणो असांजो जमायती, असां मदरसे जे लाइ वियासीं त चांवरनि जो कटो ॾिनई, अन्न जी बोरी ॾिनई। मुंहिंजी दिलि बर्दाश्त नथी करे जो ये बाहि में सड़नि पिया। रब फरमाईंदो हाफ़िज़ तुंहिंजे इशारे जी देर आहे, पर तुंहिंजे हुक्म जे तामील में देर न थी। हिकिड़े सेकंड में उन्हनि खे कढी आबे हयात में वेंजारे, जन्नत जी पोशाक पाराए, सोना कंगण पाराए, जुलूस जी सूरत में वञी हाफ़िज़ सां मिलंदा। इहे असांजूं न्याणियूं जेके आलम आॾो मौलाना अब्दुल हफ़ीज़ साहिबु हूंदो, विच में हाफ़िज़ आलिम इहे न्याणियूं हूंदियूं। पोयों असां जहिड़ा जमायती जन इन्हनि मदरसनि सां तावन कयो, न्याणियुनि जे तालीम में जन ख़र्च कयो, इंशाअल्लाह हिन क़ुरान जे सदके सभु वञी जन्नत में गॾु पहुचंदासीं। सॼो वाइदो कयो पहिरें नंबर ते त पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ाईंदा। हिन वक़्त में पंहिंजे औलाद खे, बचनि न्याणियुनि खे मदरसे में छॾणु वॾो जिहाद थियो। जिगर जा टुकड़ा कढी करे दीन जे हवाले करणु वॾो जिहाद। पहिरें नंबर ते इहा कोशिशि, ॿिए नंबर ते अज़म कयो त इंशाअल्लाह इन्हनि मदरसनि सां तावन कंदासीं। छो त असांजा आलिम हुकूमत खां त पैसो कोन था वठनि, नई वरी हुकूमत ॾिए थी पैसो। तव्हां जेके असांजे मथां ज़िम्मेवारी, इहे जेके डॉक्टर आहिनि, प्रोफेसर आहिनि, ज़मींदार आहिनि,
दुकानदार ताजर वापारी ये मस्जिदूं ये मदरसा ठारा इन्हनि जो कम असांजी ज़िम्मेवारी ना आहे असां मौलवियुनि जो कम आहे पढ़ाइण तबलीग करणु ये कम तव्हांजा हकीकत में जेकॾहिं मौलवियुनि चंदा बंद चंदा न कया असां चंदो न कयूं मदरसा बंद थी वञनि क़यामत जे ॾींहुं असांजे मथां काई ज़िम्मेवारी न आहे ज़िम्मेवारी तव्हांजी मां हुनखे वेही करे पढ़ायुमि बसि मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे मदरसा त ठाहिराइणु तव्हांजो कमु आहे चंदो तव्हांखे आसानी सां मिलंदो या असांखे असांखे त 100 महांगा ई ताना पिया मिलनि चंदे जे लाइ चंदो करणु सवलो आहे ॾियणु सवलो आहे वठणु ॾुखियो मौलाना मोहम्मद यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा ही वॾेरा ही ताजर ही ज़मींदार ही दुकानदार ज़कातूं ख़ैरातूं ॾेई करे जहन्नम खां बचनि पिया असां मौली वरी ज़कातूं ख़ैरातूं वठी करे जहन्नम ख़रीद पिया तव्हां त पैसा ॾेई छॾिया तव्हां त जन्नत कमाई हाणे पैसा वरिता मौलवियुनि ये कीअं पिया ख़र्च कनि कहिड़े नमूने सां पिया ख़र्च कनि ही अमानत आहे वॾी ज़िम्मेवारी आहे बाबा सवलो कमु न आहे असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो हिकिड़े दुकान ते चंदे जे लाइ वियो त हुन अंगूठो कढी ॾिनोसि 100 महांगा ई ताना पिया चईंसि बाबा तुंहिंजो नालो छा आहे चईं फलाणो A virus has been detected. हिन रसीद कटी फलाणो पुटु फलाणे जो अल्लाह जे नाले ते वठण वियासूं त पैसा त कोन ॾिनई अंगूठो कढी ॾेखारियई क़यामत जे ॾींहुं रब खे असां चवंदासीं या अल्लाह तुंहिंजे नाले ते माण्हुनि असांखे अंगूठा बि ॾेखारी एॾी वॾी ॻाल्हि सॼो हज़म कयो त इंशाअल्लाह तव्हां मदद सां ही तव्हांजो ताउन आलमनि जी महिनत है जो असांजो क़ुरान भी महफूज़ असांजी बुखारी भी महफूज़ असांजी तिरमिज़ी भी महफूज़ असांजी मिशकात भी महफूज़ अबू दाऊद भी महफूज़ इब्ने माजा भी महफूज़ निसाई भी महफूज़ ही तव्हांजो ताउन हिननि आलमनि जी महिनत है जो असांजी हिदाया भी महफूज़ कंज़ु दक़ाइक़ भी महफूज़ कुदूरी भी महफूज़ यो तव्हांजो ताउन हिननि आलमनि जी महिनत है जो 1100 साल पहिरीं शेख सादी रहमतुल्लाह अलैहि जेका गुलिस्तान बोस्तान लिखी जेका करीमा लिखी शेख अतार जेको पंदनामो लिखियो हो पंदनामो भी महफूज़ था हिन वक़्त भी अमेरिका बर्तानिया तव्हां वेंदव उते तव्हांखे ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह जो आवाज़ ॿुधण में न ईंदो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह जो आवाज़ तव्हांखे ॿुधण में न ईंदो इहो तव्हांजो ताउन हिननि आलमनि जी महिनत है जो यूरोप जे दरो दीवार में भी तव्हांखे आवाज़ ॿुधण में ईंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल सही तो जवाब हिन साल वफ़ाक़ुल मदारिस जो इजलास थियो जिद्दे में रमज़ान में गुज़िरियल रमज़ान सॼी दुनिया जे मुस्लमान मुल्कनि जा नुमाइंदा आया शाह अब्दुल्ला बि जहिड़ो कंहिं चयो असांजे मुल्क में 2000 हाफ़िज़ थिया कंहिं चयो 3000 हाफ़िज़ थिया कंहिं चयो 4000 हाफ़िज़ थिया सऊदी अरब जो नुमाइंदो थी बीठो चई असांजे मुल्क सऊदी में 7000 हाफ़िज़ थिया पर जॾहिं पाकिस्तान जो नुमाइंदो असांजे वफ़ाक़ुल मदारिस जो सदर कारी मोहम्मद हनीफ जालंधरी उथी बीठो चई असांजे मुल्क पाकिस्तान में शियन जा मदरसा जुदा बरेलिन जा मदरसा जुदा मौदूदिन जा मदरसा जुदा गैर मुक़लिदन जा मदरसा जुदा सिर्फ उलमा देवबंद जा मदरसा जेके वफ़ाक़ुल मदारिस मुल्कन जन हाफिज़न हिन साल वफ़ाक़ में इम्तिहान ॾिनो आहे 63,500 उन्हनि जो तादाद नारे तकबीर 63,500 जन रुगो इम्तिहान ॾिनो आहे जन इम्तिहान न ॾिनो हुयो अलाए केतिरा तन में 12,000 न्याणियूं आहिनि जेके क़ुरान जूं हाफ़िज़ाणियूं बणियूं
35,000 आलिम तन में 10,000 छोकरा 25,000 न्याणी सब जो न्याणी जो तादाद बींग ते माना 100 जे कर छोकरा आलिम था थियनि त 300 छोकरा खुद तव्हां हिते खैरपुर में सर्वे कंदो त छोकरनि खां वधीक न्याणियूं आलिम इंशाअल्लाह जी कर तव्हांजो तावन रहियो ऐं इन्हनि आलिमनि जी महिनत रही त 20 सालनि खां बाद असांजे घर में जेके बच्चा ऐं न्याणियूं पैदा थींदा सभु आलिम ऐं हाफ़िज़ हूंदा सही थो चवां तावन कयो मदरसा इहो बि क़ुर सां ताल्लुक़ तावन नथा करे सघो भला दुआ त घुरंदो इन्हनि मदरसनि जे लाइ दुआऊं घुरो अल्लाह ताला इन्हनि खे क़यामत जी आबाद असांजा आलिम फरमाइनि था जंहिं इलाइक़े में जंहिं महले में मदरसो आहे उहो मदरसो सॼे इलाइक़े जे लाइ रहमत आहे सॼे महले जे लाइ रहमत आहे भली केरु ख़ुशि हुजे या ना ख़ुशि राज़ी हुजे या नाराज़ मुफ़्त में सॼे महले ते पंहिंजी रहमत वसे मां तव्हां खां पुछां थो हिते न्याणी जो मदरसो आहे सुबुह खां वठी 2-2:30 बजे ताईं तालीम हले पई क़ुर जी तालीम हदीस जी तालीम मदरसा हिते खैरपुर में केतिरा आहिनि 24 कलाक क़ुर जी तालीम हले थी इन जा असरात आहिनि या कोन कहिड़ो राज़ी हुजे या नाराज़ ख़ुशि हुजे या ना ख़ुशि मुफ़्त में क़ुर जी रहमत सॼे इलाइक़े ते वसे असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मां ख्वाब ॾिठुमि सॼी दुनिया में ऊंदा हुई पर किथे किथे रोशनी किथे घणी किथे थोरी फरमायूं पोइ मां इन जो ताबीर कयमि त मस्जिदूं मदरसा आहिनि जिथे अल्लाह ताला जी अनवारात ऐं तजलियात जी रोशनी आहे बाक़ी मस्जिद मदरसे खां ॿाहिरि ऊंदा ई आहे हिते अथव रोशनी ये रोशनी आहे मदरसो रोशनी जाए हिते आहे अल्लाह जे अनवारात जी तजली बाक़ी ऊंदा ई सो वेंदा कयो मदरसनि में बाबा ये जेके तालिब पढ़ंदा इन्हनि खां दुआऊं घुराईंदा असां सम्झूं था सभु तालिब हिकु जहिड़ा न आहिनि के तालिब ॾिंगा बि थींदा आहिनि जासूस बि तालिबनि जी सूरत में मदरसे में ईंदा आहिनि अंग्रेज़ यूरोप जा माण्हू कादियानी भी तालिबन जी सूरत में 10-10 साल अची मदरसे में पढ़ंदा आहिनि असांखे ख़बर ई न हूंदी असां खां वधीक तव्हांखे ज़ाहिर में नेक ॾिसण में असां सम्झूं था सभु तालिब हिकु जहिड़ा न आहिनि पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अहिड़ा तालिब बि तव्हांखे ॾिसण में ईंदा जो राति जो 3 बजे उस्ताद बि सुता पिया हूंदा आहिनि पर तालिब उथी करे तहज्जुद पढ़ंदा अथव रब जी आॾो रोंदा जरूरी ना है मदरसे में 100 तालिब पढ़ंदा ये 100 ही हजरत हमादुल्लाह अलैह जी जगह ये ना है निजाम मलिक बादशाह हो वो मदरसो हलाइंदो लख दिरहम उन जमाने में खर्च कंदो अगे हुंदा ही मदरसा स्कूल कॉलेज किथे बादशाह गवर्नर भी पंहिंजे औलाद दीनी तालीम ही तो 1857 का बाद अंग्रेज आयो बेईमान लॉर्ड मेकालो आयो जहाँ अचे अंग्रेजी तालीम जी बुनियाद लख दिरहम उन जमाने जो बादशाह खर्च कर एक दफे मदरसे में आयो एक तालिब खां पुछा कई बाबा तुझो मकसद छा है तू जो घर छड़े हिते पहुतो आखिर तुझो गर्ज हूंदो चैसे गर्ज छा जो मदरसे में पढ़ंदुसि मानी सणबी मिलंदी जाहिल थींदुसि त केरु सुको भत भी कोन खाराईंदो अच्छा तू सणबी मानी जे लाइ वरी बे तालिब खां पुछा कई बाबा तुझो मकसद छा है तू जो घर छड़े हिते आयो ही चई मकसद ॿियो कोई कोने को मुंहिंजो मकसद आहे त मदरसे में पढ़ंदुसि आलम थींदुसि माण्हू इज़त कंदा हथ चुमंदा जाहिल थींदुसि त केरु सलामी कोन कंदो अच्छा तू इज़त जे लाइ टे तालिब खां पुछा कई तुझो मकसद छा है चई अदा मुंहिंजो मकसद ॿियो कोई कोने को मुंहिंजो पीउ आहे जज काज़ी मदरसे में पढ़ंदुसि आलिम थींदुसि मुफ्ती थींदुसि सुभाणे बाबो रिटायर थींदो हुन वारी नौकरी मिलंदी निजाम मलिक बादशाह हैरान थी वियो लख दिरहम महीने में तो खर्च कया
को तालिब तो चवे त मां पढ़ां तो मानी संग भी मिले, को तो चवे त माण्हू मुंहिंजा हथ चुमन, को तो चवे त मूंखे नौकरी मिले। अल्लाह जी रज़ा त कंहिंजो बि मक़सदु न इरादो कई त मदरसो बंदि थो कयां, निकितो वञे पियो, ॾिठईं त हिकिड़ो नंढिड़ो तालिब आहे, ॿिया सभु तालिब रांदि पिया खेॾनि, ही पढ़े पियो। बादशाह चयो भला इन खां पुछांसि, आयो हुनजे मथड़े ते हथु रखी, पुट सभु तालिब रांदि था खेॾनि, तूं पढ़ींदो? चईंसि मां रांदि खेॾण जे लाइ कोन आयो, हा मां पढ़ण जे लाइ आयो आहियां, रांदि त ॻोठ बि हुई। अबा तुंहिंजो मक़सदु छा आहे? चईंसि मक़सदु ॿियो कोई कोन्हे, मां पंहिंजे अबे अम्मा खां ॿुधो त असांजो रब अल्लाह हुआ, असांजो मालिक असांजो ख़ालिक सिर्फ़ु अल्लाह हुआ। मां पंहिंजे रब खे सुञाणण जे लाइ हिते आयो आहियां, तो हे कहिड़ा कम कबा जंहिंसां मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी पवंदो। बादशाह जे अखियुनि मां पाणी वही आयो, उन नंढड़े तालिब जे पेशानी ते चुमी ॾेई करे चई बसि पुट तो हिक जे करे लख दिरहम क़ुर्बान। ऐं इहो तालिब अॻिते हली करे इमाम ग़ज़ाली जे नाले असांजे मदरसे में 100 तालिब पढ़नि था, जेकर हिकिड़ो कम वारो थियो, यकीन कयो त असां जेको 100 रुपया ॾिनोसीं उहो सजायो, असां जेका अन्न जी बोरी ॾिनीसीं उहा सजाई। असांजे हिन मदरसे मां 10 साल में 1000 आलिमियाणियूं थियूं, उन्हनि 1000 आलिमियाणियुनि में कम वारी हिक थी, सम्झो त असां जेको ख़र्च कयो आहे इहो सजायो। ज़रूरी न आहे त सभु जेके तालिब पढ़नि था इहे सभु बुज़ुर्ग थिया, स्कूलनि ऐं कॉलेजनि में जेके पढ़ंदा आहिनि इहे सभु प्रोफेसर थींदा, सभु डॉक्टर थींदा, सभु क़ाइम अली शाह वांगुरु वज़ीर थींदा। बाबा वज़ीर को थींदो, गवर्नर को थींदो, प्रोफेसर को थींदो। त हिननि मदरसनि में जेके तालिब पढ़नि था इन्हनि में बि नेक को थींदो। अज़म कयो त इंशाअल्लाह इन्हनि मदरसनि सां असांजो ताउन हलंदो ऐं इन्हनि जे लाइ राति ॾींहुं दुआऊं घुरो, अल्लाह इन्हनि खे आबाद करे। ही मदरसनि वारा आहिनि जेके पंहिंजे पेरनि सां ईअं सभु क़यामत खे परे कई। सो मदरसनि में ईंदो नी बाबा, इन्हनि खां दुआऊं घुरायो। मुंहिंजी गाॾी गुम थी वई पर साल दाड़ेल फुरिया, दोस्तनि चयोसीं भुंग ॾियो, 3 लख रुपया, भुंग खां सवाइ गाॾी न मिलंदी। मां चयो भुंग ॾियूं त पोइ वाइज़ छो था कयूं, बसि दीन छॾे ॾियूं। असां त रब जे कम सां राति ॾींहुं कमु त उनजो आहे, असां मोली बि भुंग ॾियूं त पोइ फ़ाइदो कयूं। मां चयोमांसि भुंग न ॾींदुसि, इहा गाॾी ॾिनी बि अलाह आई, वरी बि अलाह ॾींदो। पर चयोमांसि, मां चयो इन गाॾीअ ते राति ॾींहुं अलाह जो क़ुर पढ़िबो आहे, राति ॾींहुं गाॾी अलाह जे रस्ते में हलंदी आहे, फ़ाइदो तव्हांखे ॾिए त ठीकु आहे, बाक़ी भुंग न ॾींदुसि। 1200 तालिब पढ़ंदा आहिनि हिते दौड़ मदरसे में। ख़मीस जी शाम हुते वियुसि, तालिबनि खे चयुमि सूरत यासीन पढ़ो, 10 मिंट में सूरत यासीन, 1200 दफ़ा जो सूरत यासीन पढ़े तो उनजो को असरु थींदो। सूरत यासीन पढ़ी दुआ जो घुरूं त ॿिए ॾींहं ते सूबेदार चयोसीं तव्हांजी गाॾी बीठी आहे काए। इन्हनि खां दुआऊं घुरायो, वॾा कम वारा जेके राति ॾींहुं क़ुर था पढ़नि, इन्हनि खां मथे को बुज़ुर्ग आहे? आलुल क़ुरान हुम आलुल्लाह, क़ुर वारा ई अलाह जा वली। सॼो वाइदो कयो त इन्हनि सां कुझु घड़ियूं गुज़ारबियूं। ॿियो वरी तबलीग जमात जा साथी, इहे बि अलाह वारा, वाइदो कयो त इंशाअल्लाह इन्हनि सां बि कुझु घड़ियूं गुज़ारबियूं। असां सम्झूं था त सभु तबलीग वारा हिक जहिड़ा न आहिनि, तबलीग जमात में कादियानी बि ईंदा आहिनि, यहूदी नसारा मौलवियुनि जी सूरत में चपे चपे जी रिपोर्ट वठंदा आहिनि, तबलीग जमात में बिस्तरा खणी ईंदा आहिनि, पंहिंजी जासूसी कंदा आहिनि, असांखे ख़बर न आहे, असांखे गैब जो इल्मु आहे। पर ख़ुदा जी ज़ात जो कसम अहिड़ा साथी बि तव्हांखे मिलंदा जो राति जो 3 बजे खां बाद तव्हां वेंदो मस्जिद में त वीचारा उथिया वेठा हूंदा, रब जी आॾो ज़ारो कतार रोअनि था। सही थो चवां? कॾहिं हिननि जूं रड़ियूं त ॿुधो जेके राति जो रोई करे रब जी आॾो रोअनि था, दाऊं था। सॼो वाइदो कयो त इंशाअल्लाह कुझु घड़ियूं हिननि सां बि गॾु गुज़ार। बचा जी सूरत इहा,
मिट्टीअ जी काई क़ीमत कान्हे। मिट्टीअ जी क़ीमत आहे हिकिड़ो किलो मिट्टीअ जो तव्हां खणी वञी खैरपुर जी बाज़ार में विकिणो, केरु वठंदो? मिट्टीअ जी क़ीमत ई न। पर उहो साॻियो मिट्टीअ जो किलो अन्न जी बोरी में विझी करे बागदाने ते खणी वञी विकामजी वेंदो या न? त यादि रखो मुस्लमानो, असां मिट्टी आहियूं, असांजी दुनिया में काई क़ीमत कान्हे का। पर इंशाअल्लाह जेकॾहिं नेकनि सालनि आलिमनि बुज़ुर्गनि सां गॾु हूंदासीं पोइ इहे तुरी विया त क़यामत जे ॾींहुं तूं ऐं मां बि मिट्टीअ वांगुरु तुरी वञी जन्नत में पहुचंदासीं। संगत रखबी नी आलिमनि सां, नेकनि सालनि सां। अल्लाह से को दुआ अल अमल जी तौफीक। अल्हम्दुलिल्लाह दोस्तन के तकलीफ़ भी घणी आई होंदी, असां महसूस करे चुका आहियूं। हज़रत साईं जन तकरीबन 9 बजे बे शरीफ को निकता हा ऐं 11:30 पौणे 12 जे विच में हज़रत साईं जन हिते खैरपुर पहुता। उन्हनि खां पोइ साईं जन फरमायो त मां पुट थकियल भी आहियां, मानी भी खणंदुसि। इहा असांजे मुर्शिदनि जी शफ़क़त भी असांजे मथों आहे। असां साईं जन खे कुझु चई न पिया सघूं। अन क़रीब तव्हांजे साम्हूं हज़रत साईं जन पहुचण वारा आहिनि। हू हिकिड़ी जॻह तो निकिता आहिनि, इंशाअल्लाह 5 मिंटनि में तव्हांजे साम्हूं पहुची वेंदा। हिन वक़्तु मां मुख़्तसिर नात जे लाइ गुज़ारिश कंदुमि मोहतरम जनाब नेमतुल्लाह सोलंगी साहब जन के, त हू अचनि ऐं खे नात शरीफ़ पढ़ाइनि। तेसी ताईं हज़रत साईं जन पहुची चुका आहिनि।